नाज़रीन अॻड़ा वेझो फेस नहरवाह मथां रखियल काठी क्रॉस करण दौरान नैंगर पाणी में किरी ॿुॾी फोत थी वियो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे जावेद अहमद। जी जावेद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻड़ा जे भरिसां वाह आहे, फेज़ नहर वाह जेको हिकु वॾो वाह आहे उहो वहंदो आहे। उन जे भरिसां ॻोठ आहे यार मोहम्मद मरखंड। उते ॻोठाणनि जेको आहे सो पुल खे छॾे पंहिंजे जेको आहे सो क्रॉसिंग जे लाइ हिकिड़ी काठी रखी हुई, जंहिं ते अॼु सुबुह जो मासूम ॿार जेके आहिनि उहा पुल काठी वारी पुल क्रॉस करे रहिया हुया त जंहिं दौरान 10 वरनि जो मासूम सोराब खोड़े जो पेर तिरकी पियो ऐं हू वाह में किरी पियो, जेको ॿुॾी फोत थी वियो। ऐं उते जेके ॻोठाणा आसपास में बीठल हुया उन्हनि ॾिठो त इहो ॿारु किरी ॿुॾी वियो आहे, जंहिं पंहिंजी मदद पाण हुन वाह में लही करे तक़रीबन 20 मिंटनि खां 25 खां पोइ उहो ॿार जो लाश जेको आहे उहो हथु करे वरितो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहा जेको काठीअ जी जेका पुल रखियल आहे इहा ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण रखी आहे, पंहिंजी सहूलियत लाइ रखी आहे। जॾहिं त 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॻोठ यार मोहम्मद मरखंड ऐं ॻोठ फैज़ पंजाबी जे भरिसां ॿई पुलियूं उन ॻोठ खे लॻंदड़ आहिनि। पर हीअ पुल जेका आहे ॻोठाणनि पंहिंजी सहूलियत लाइ उहा काठीअ जी पुल ठाही हुई, जंहिं तां अॼु जेको आहे सो ॿार जो मासूम ॿार जो पेर जेको आहे सो तिरकी पियो, जंहिं सबबु हीउ हादसो पेश आयो ऐं उहो मासूम जेको आहे गुलड़नि जहिड़ो उन पाणीअ में ॿुॾी फोत थी वियो, जंहिंजो लाश जेको आहे ॻोठाणनि हथु करे वरितो ऐं उहो घर जॾहिं उहो लाश पहुतो त हुनजी अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी विया आहिनि। उन हवाले सां मुंहिंजी अॻड़ा थाणे जे SHO सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे त हुन चयो आहे त इहे पुलियूं जेके बि असांजे पुलियुनि जे भरिसां काठियां जी पुलियूं रखियल आहिनि उन्हनि खे इनशाला शाम ताईं हटायो वेंदो त जीअं ॿीहर अहिड़ो वाक़ियो पेश न अची सघे। जी जावेद, तव्हांजी महिरबानी।